जानू अंदर ऐं सूमर शहर खे क़त्ल कंदड़ पंजाब पुलिस जी मुख़बिर उस्मान चांडियो जी वोट ते जानू अंदर कई जो हमलो 4 ॼणा क़त्ल पंजाब जी हद खां परमेंडो वारनि जानू अंदर ऐं सूमर शहर खे क़त्ल कंदड़ पंजाब पुलिस मुख़बिर उस्मान चांडियो जी वोट वस्ती लाशा रखी जानू अंदर कंहिं रात देर सां काह करे 4 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो। क़त्ल थियंदड़ में पुलिस मुख़बिर उस्मान उर्फ जमसार चांडियो जंहिं में जार माइट मैज़ान वलिद गुलाम सरवर सजन वलिद नदीम मदनी वलिद फुअज़ नदीम ऐं गंडू वलिद नदीम चांडियो शामिल आहिनि। हिकु साल अॻु बदनाम वारे जानू अंदड़ ऐं सूमर शहर खे पंजाब पुलिस पंहिंजे मुख़बिर ज़रिए सिंध पंजाब ढंग वारे इलाइक़े माशको में क़त्ल कयो हो। हलंदड़ अहिड़ी कार्रवाई बाद ख़ुशी विचां हवाई फायरिंग कई ऐं नारा पिणु हया। उस्मान चांडियो उन मौक़े ते रोईंदे पंहिंजे मथां गुज़िरियल क़यामत जा हाल उड़ींदे ॿुधायो त मूंसां वॾो ज़ुल्म थियो आहे, मुंहिंजा 4 माण्हू हलनि मारे छॾिया आहिनि। पुलिस को चाहिए सारी खैर के करे ना था इतना के मुफ्त सारे कमरा दे में ना खावन पीवन दे में ना अखराज सारे पुलिस बर्दाश्त गवर्नमेंट करे भी भी कर सकता 8 बंदे दा असा नाले जे वाक्या कहना थी जेड़ा मेरे घर तबाह थे आवे निकले मजूम वाले को पकड़ दे कुछ बेगी तेरे बता सारा हुन मेरा कुछ कर थी बड़ा बामे आई जी आवे बामे डी जाई मेरा कुछ करा थी मेरे ये उठा दे मेरे हाथ वाला क्या पुलिस करे पहले रिपोर्ट पुलिस करे ये कार्रवाई सब को पहले थी अच्छा हर बार जब कुछ भी ये वाक्या थी दावे कोई पुकार में कर पता कहीं